दादू मामा के खबर ॾींदा हलूं त एसएसपी दादू एजाज अहमद शेख जे सख़्त हिदायतुनि ते ए सेक्शन मुश्ताक अहमद आलमानी ऐं एएसआई गुलाम रसूल भुट्टो कार्रवाई कंदे मंगसी मोरीअ ते ॿिनि भाइरनि जे तशद्दुद में मारिजी वियल शहीद सदाम हुसैन सोलंकी जो कातिल मुख्य जवाबदार अजीज उर्फ आज़म पुट मोहम्मद रमज़ान सोलंकी के ए सेक्शन पुलिस नशर फरोज़ मां गिरफ़्तार करे वरितो। ॿिए जवाबदार सजन सोलंकी जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जा छापा जारी। पुलिस मूजिब जल्द ॿियो जवाबदार गिरफ़्तार कयो वेंदो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।